जी दोस्तों ही नौजवान दिलबर खोसो है जो नौशहर फिरोज बरसाण ॻोठ है जुमन खोसो उनजो रहवासी है। दिलबर खोसो जी दर्द कहानी तमाम घनी जो सो दिल दुखाईंदड़ है। ये नौजवान जो पहिरें चिंगची रिक्शा हलाए पंहिंजे घर जो गुज़र कंदो हुयो ऐं हाणे केतिरो अफ़सोस थियो आहे त खट भेड़ो थी वियो आहे छाकाणि त बीमारी सबबु हिन जूं टंगूं जेके आहिनि कटिजी वियूं आहिनि। हाणे घर जो अलाह ताला सभु इलाज ते ख़र्ची चुको पर अञा ताईं इलाजु अण पूरो आहे ऐं पोइ बि सूरत हाल हिन जी ॾाढी ख़राबु आहे। इंतिहाई कसम परसारी सूरत हाल में गुज़ारे थो। घर जो चुल्हो जेको आहे हुनजो ॿरणु हाणे मुश्किल थी वियो आहे छाकाणि त कमाए नथो सघे। माज़ूर थी घर में वेही वियो आहे, बीमार आहे। बीमारी सबबु कमाए बि नथो सघे जंहिं सबबु हिन बचिड़ा जेके आहिनि कॾहिं कॾहिं फाकनि वारी ज़िंदगी गुज़ारनि था। अचो त पाण हिन खां वधीक हाल अहिवाल पुछूं, हिन खां पंहिंजी दर्द भरी कहाणी पुछूं त हिन जी ज़िंदगी हाणे कीअं थी गुज़रे। बीमारी में हिते भाऊ तकरीबन 3 साल का मथे अरसो थी वियो। पोइ छा थियो? बीमारी कहिड़ी थी ज़ाहिर थी? पैर कारा थी विया। उन करे जाम शोरे दाख़िल हुयुसि महीनो, वरी उतां पोइ हैदराबाद शिफ्ट कयूं। उन्हनि टंग उते पहिरीं कटी, वरी ॿी टंग हाणे साल खनि थियो आहे उहे बि पेर कारो थी वियो यकदमि। उहा टंग ॿी बि बोन केयर में प्राइवेट पटे सटे कटायमि। हाणे मूंखे ज़ख़्म बि नथो छॾे, न को मूं वटि इलाज बि को आहे ज़रियो। पोइ गुज़र सफ़र कीअं थो थिए? इलाज कीअं थो थिए? घर जो चलो बसि साईं ॾाढो ॾुख थियो आहे। जान ॾाढो अलाह जे सहारे को तव्हां संगत साथ का मदद लाइ अचे थी ॾियो थी वञे, न त अलाह अलाह पियो थो कयां। हाणे सुबुह शाम मूंखे माना 8 सौ जूं सुयूं थियूं लॻनि। मां दवाउनि में बेज़ार लॻो पियो आहे, वठण में हाज़िर लॻो पियो आहे। दवाउनि जा पैसा मूं वटि हिन वक़्तु न आहिनि। पर नौजवान दिलबर जा तव्हां हाल वाल ॿुधा, इंतिहाई ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। असां अचो त हुनजी अमड़ सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हुन न्याणियुनि सां त हू हुनजी ज़िंदगीअ खे कीअं था आख़िरकार ॾिसनि। अमड़ छा कंदो अॻु में दिलबर? हाणे फिलहाल कीअं आहे? दिलबर अॻु में रशको वहाईंदो हो, पोइ वरी वीचारो वहाईंदे वहाईंदे वरी पेर में अची सूर पियुस। पेर उहो पोइ हलां मथे थींदी वई, बीमारी वधंदी वई, पोइ टंग वञी वीचारे कटराई। पोइ कुझु जाम शोरे में ईअं मिंथूं कयूंसीं, कुझु प्राइवेट दाख़िल थियासीं, पोइ हा टंग कटराईसीं। वरी उहा मसे तर अञा छुटी ई कान अधु गिदी त वरी ॿचे खे चवां वरी ॿिए साल थी वई। वरी उहा उन खे बि पेर खे पहिरियों लॻी वई, सॼो पेर कारो थी वियो, कारो किट थी वियो। उन ते हलंदी हलंदी बीमारी मथे थी वई, वरी पोइ उन जी टंग कटराईसीं नई सही। हाणे कीअं थी ज़िंदगी गुज़रे? हाणे बसि ज़िंदगी ईअं पई थी गुज़रे त आणियूं बि न्यूं बि खाऊं बचा। मां मढ़ी ज़ाल किथे वञी पोरियो कयां, अबा खे चवां जा हिते बसि जेको अचे भाउ भुंड ॾिसे उहो 5 रुपया ॾियो वञे। ईअं बि वेठा आहियूं अलाह जे नाले ते, अलाह जो नालो वठियो। ॿियो भला हाणे छा कंदासीं। ही दिलबर खोसे जूं न्याणियूं आहिनि ऐं पाण उन्हनि खां बि हाल वाल पुछूं था। अबू खे कीअं था ॾिसनि ऐं घर में हिननि जो ख़र्चु बसि न्याणी बि वञे थी, इनखे छॾियूं था त वञी कमु। असां किलो आणियूं किलो खायूं, उन जे करे असांखे जेका मदद पहुची सघे त उहा असांखे कराए सघनि त उन नाले चऊं था त वरी इलाज करायूं पीउ जो पंहिंजे जो। हाणे उनजो वरी फट उथरी पियो आहे तॾहिं उन जे करे। दोस्तों नौजवान दिलबर खोसे जी दर्द कथा ॿुधी, हुनजी न्याणियुनि जी अपील ॿुधी, हुनजे अमड़ जी अपील ॿुधी। इंतिहाई ॾुखी ज़िंदगी घारण ते मजबूर आहे ऐं जेकॾहिं पाण कोशिशि कयूं ऐं बस वारनि खे बि अपील कयूं ऐं पाण गॾिजी ऐं दुनिया में जेके बि ख़ैर हज़रात आहिनि ऐं गॾिजी पाण कोशिशि कयूं त हिन नौजवान जी ज़िंदगी ॿीहर आबाद थी सघे थी जेका हींअर इंतिहाई ॾुखी हालत में गुज़री रही आहे।